शान हुआ अदीबन खे मिलियो हिते मानो आहे अदबी संगत खां वया जे फिटी उन्हनि जा बि नाला वया थी मिटी ज़ाहिर न उन्हनि जो निशानो आहे सिंधी अदबी संगत जो वॾो शानो आहे। सिंधी अदबी संगत शिकारपुर में अची करे वॾी ख़ुशी थी आहे। मां सम्झां थो त पूरी सिंध घुमी आहे ऐं बाइक ते घुमी आहे। दोस्तनि जूं मां मीटिंगूं अटेंड कयूं ने पर मां सम्झां थो त सिंध में पहिरीं नंबर शाख आहे असांखे शिकारपुर आहे ऐं ज़ुबैर खे हिनजी मुबारक हुजनि। हेॾी गॾिजाणी हुजे हेॾा दोस्त अचनि मां सम्झां थो त पूरे सिंध में किथे बि अहिड़ी गॾिजाणी कोन पई थिए। मां सलाम थो कयां सिंधी अदबी संगत शाख शिकारपुर जे सेक्रेटरी साईं ज़ुबैर सुमरो साहिब खे जंहिं हेॾो मंडल मचायो आहे। औरत खे आज़ादी जो हक़ आहे पर चौधरी वारी जे हवाले सां या बि जीअं असांजी अदी मेनाज़ महर आहे उनखे जस हुजे जंहिं हेॾो मंडल मचायो आहे। रुस्तम जाई आहे उन शहर जी जाई आहे जिते बारूद जी पोइ हूंदी आहे जिते ॾिसण सां औरत कारी थी वेंदी आहे उते अदी मेनाज़ जहिड़ी औरत जेकॾहिं निकिरी अचे इहो उनखे सलाम ऐं असांजी शहर जी आहे। मां सभिनी तुंहिंजो थोराइतो आहियां मूंखे इन नज़म ते ॻाल्हायो आहे। इन नज़म ते अञा बि मां कोशिशि कंदुमि इन बंद खे ई ख़तमु करे इहो औरतुनि जे हवाले सां त अरबन खां वठी पधरी समाज खां वठी थींदो आयो आहे। हुन में औरत ते ज़ुल्म थियो आहे वरी हुन खां पोइ मर्दनि ते ज़ुल्म थियो आहे पर समाज में जेके इंसान ज़ात आहे उहो जबर हेठि आहे। अॼु जो दौर ॾाढो भयानक आहे ग़ुलामी ऐं इंसाफ़ पसंदी ऐं जागीरदारी ऐं मज़हबी इंसाफ़ पसंदी दौर आहे। उन में ज़ाहिर असां रहूं था पोइ ज़ाहिर इंसान उहो ई अकासी उहो ई ज़हन में शयूं अचनि थियूं ज़ाहिर उहा ई शइ कागर ते अची वञे थी। ऐं हिते दोस्तनि सरासरी हिन ते पास कयो आहे त असां उन जे मुताले जो मुआशिरे में उथण वेहण जो उन जे शऊर जी असां कथ कंदा हुआसीं त ही जेको आहे हिन मुआशिरे में रहे थो हिन जो केतिरो शऊर आहे। त इन जुमिले खे मामूली जो जुमिलो न आहे इहो जुमिलो छो त इस्तिलाह तलमियूं तशबीहात जेको असां लिंग्विस्टिक में पढ़ूं था त उहे समाज जे वॾे माना पीड़ा खां पोइ ठहनि था। इहो जुमिलो हिकिड़ो जीअं असांजे मुआशिरे में आम आहे त मर्द चूड़ी पाए वेठा आहिनि इहो को जुमिलो ईअं थोरी आहे त बसि इन मुआशिरे जे पर किथे बि तव्हां जॾहिं जेको आहे कंहिं होटल ते वेही करे बि जॾहिं तव्हां जुमिलो चवंदो त कंहिंखे वज़ाहत करण जी ज़रूरत न पवंदी तशरीह करण जी ज़रूरत न पवंदी को पूरो जुमिलो न आहे पर सभु माण्हू सम्झी वेंदा त इन जुमिले जी मुराद छा आहे इन जे पोयां तारीख़ छा आहे। ॾाढी सुठी गॾिजाणी हले पई ऐं ॾाढो मज़ो थो सभिनी खे। 8 क़िस्म आहिनि 8 जेके मूंखे नथो पर वरी बि हिकिड़ी गुज़ारिश जेका मूंखे करणी आहे त 8 क़िस्म आहिनि जेके मुंहिंजी दोस्तनि खे त असां सभु तनक़ीद लाइ पेश करे सघंदा आहियूं। आख़िर कुझु दोस्तनि खां बग़ैर तनक़ीद जे मज़मून पवंदो ऐं हिन जे जज़्बाती रोए में लिखी वियो आहे ऐं हिन पंहिंजी हुन रोए खे पंहिंजी हुन जेको आहे सो सतह खे हिन जी महसूस कयो आहे त मां हिन जी मज़ामत करे रहियो आहियां ऐं हुनखे आज़ादीअ सां मिलाए थो ऐं समाजी मसइलनि ते तमामु घणो सुठो लिखंदो रहंदो आहे। जेकॾहिं हे मज़लूमनि जी जाइ ते जीअं साईं मुमताज़ मंगी थियो मज़लूमनि जी जाइ ते जेकॾहिं महकूमनि करे हा लफ़्ज़ लिखे हा त इहो आज़ादीअ सां वॾो टच करे हा ऐं आज़ादीअ सां तमामु सुठो बि आहे पर शाइरी हिकु मुसलसल सिखण जो अमल इन में अॻिते जीअं माण्हू हलंदो हले थो तकलीफ़ में उनजी इर्तिका थींदी थी रहे जीअं जी जदीद जेको आहे पढ़ंदो थो रहे मुतालो कंदो थो रहे। इन सॼे मसइले ते जेको साईं ज़ुबैर जो किताबु आयो आहे सिंध जो फिक्री मुगाज़ सॼो पूरो जो पूरो बाब इन जेंडर ते ॿधल आहे इन बहस ते ॿधल आहे त औरतुनि खे घटि कीअं महसूस कयो थो वञे उन जे लाइ समाज में कहिड़ा जेको आहे सो पहाका ठाहिया था वञनि। साईं इरशाद शेख आदर्श सां शामिल थियो आहे ऐं साईं खे स्पेशल गुज़ारिश कई त हिन दफ़े असां पाण खे ॿुधंदासीं ऐं जेका बि शइ तव्हां खणी अचो तनक़ीदी राय लाइ पेश कयो ऐं हुनजी ॿुधण खां अॻु में सदर साहिब जी इजाज़त सां पॉइंट ज़हन में ईंदियूं रहंदियूं आहिनि। फर्द जी क़ौम जी ग़ुलामी साईं जेका ॻाल्हि कई मुमताज़ साहिब हुन खां पोइ सदर साहिब कई क़ौम जी ग़ुलामी थींदी आहे फर्द जी ग़ुलामी बि थींदी उहा आहे त मां कीअं आज़ादी चवां त इहो जुमिलो मूंखे ॾाढो वणे थो इनखे तस्लीम करण जी ज़रूरत कोन्हे त हीउ जेको मर्द वटि औरत ग़ुलाम आहे औरत समाज में ग़ुलाम आहे औरत मुल्ले वटि ग़ुलाम आहे वॾेरे वटि ग़ुलाम आहे
औरत घर जे मर्द वटि ग़ुलाम आहे सो इहा ग़ुलामी जी हिकिड़ी शिकिल आहे फर्द बि ग़ुलाम थींदा आहिनि क़ौम बि ग़ुलाम अरे भाई असर इहो इख़लाक मां जे घरां खंडु चपी त वठी अच हलड़ी हल तुंहिंजी सदाई खोट खुटल आहे मां कोन वेंदुमि वञी जमील खे चवे त वञी वठी अचे अरे उहो स्कूली घर में स्कूली घरु कमु थो करे राति सवेल निंड अची वई हुयसि वञ मुंहिंजा मींजर पुट साम्हूं त घरु आहे सट पाए वठी अच बाबा राति छो न वठी आयो न चयो हुयोसीं छा उहो वीचारो आफ़ीस में हणोना करे राति 12 वॻे आयो इहो नओं SP वरी अहिड़ो आयो अथनि सफ़ा खाऊ ॿिलो चवेनि थो वञी शहर में चूहा हलायो चकुला खोलियो मूंखे ॾोकड़ ॾियो पिणे वीचारो कागज़नि पटनि जो ॼाणू माण्हू सो सॼो ॿार हिन जे कुल्हे ते वठे बि त रुपियो नथो अड़े भाई इहे ॻाल्हियूं न पुछ अॻिलो ज़मानो हो सचो पिणे बि ईमान वारो मास्तरीअ लाइ वॾी कोशिशि कयई न मिलियसि ॿ मुख़्तलिफ़ जेके नुक़्ता आहिनि उहे इहे आहिनि हिकु त हिन में जेका ॻाल्हि चयल आहे उहा एॾी त अहसासाती आहे एॾी कमाल जी आहे हिकु ईमानदार माण्हू जी ज़िंदगी ऐं हुनजी घर वारी हुनजी फैमिली कीअं थी सफ़र करे ऐं एॾी मुख़्तसिर ॾेढ सिफ़े में एॾी वॾी ॻाल्हि करे छॾणु इहो कमाल ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जेका अक्सर मां ॾिठो आहे त साईं जे नज़मनि में साईं जे लिखड़ियुनि में नसर में शिकारपुर ज़िक्र सो हिन में जेके अल्फाज़ लिखियल आहिनि उहे असांखे टिपिकल शिकारपुर जा लफ़्ज़ ऐं इहो असांजो फर्ज़ु आहे असांजो माना अदीब जो नेचुरल हुजणु खपे पर पोइ ॾिठो आहे त काफ़ी दोस्त छा कंदा आहिनि मयारी हुजण जे चकर में तलफ़ुज़ ऐं लफ़्ज़ उहे इस्तेमालु नथा कनि शिकारपुर जा माण्हू रियासत फील्ड मार्शल बणिजी जमहूरियत जा कपिड़ा लाहे नंगो करे संगीननि जे नौक ते धरती जे सरेज पुटनि खे गोलनि सां घाए विधो पैसनि खे बि पेर हलाए कहिड़ा आहिनि माण्हुनि में बि मेर हलाए कहिड़ा कोई किरदारनि में गौरव नाहे आ कोई किरदारनि में गौरव नाहे आ साम्हूं कुड़ में शेर हलाए कहिड़ा धरती दाएं बीठी पंहिंजे धणियुनि ते विरसे ते ही वेर हलाए कहिड़ा लोई लज जो जेन तक़दुस था ॼाणनि शर्म नथनि पोइ शेर हलाए कहिड़ा प्यारनि वटि थो पहुचे सांझी टाणे प्यारनि वटि थो पहुचे सांझी टाणे हींअरे खे बि हेर हलाए कहिड़ा दूर ॾिसां थो मेघ मल्हार त ॾिसजे थो दूर ॾिसां थो मेघ मल्हार त ॾिसजे थो भुलिजा थो पियो भेर हलाए कहिड़ा कूड़ो थो इकरार करे केर थो कंहिंसां प्यार करे केर थो कंहिंसां प्यार करे देर रुगो आहे वक़्तु फिरण जी छिनी थो हर को धार देर रुगो आहे वक़्तु फिरण जी छिनी थो हर को धार करे धारियुनि जी शागार कयूं पंहिंजो ई थो वार करे धारियुनि जी छा ॻाल्हि कयूं पंहिंजो ई थो वार करे कूड़ो थो इकरार करे केर थो कंहिंसां प्यार जहिड़ो ख़्यालु आहे जंहिंजे मन में तहिड़ो थो इज़हार करे कूड़ो थो इकरार करे केर थो कंहिंसां प्यार सभु पांधीअड़नि खे पर ॾे मोला घातुनि खे बि घर ॾे मोला पांधीअड़नि खे पर ॾे मोला घातुनि खे बि घर ॾे मोला ॿुधी ॿुधी ॿोड़ियूं थी वेंदियूं दीवारुनि खे दर ॾे मोला ॿुधी ॿोड़ियूं थी वेंदियूं
दीवारुनि खे दर ॾे मौला हिननि खे हिसाइनि था पिया सुहेल साईं हिननि खे हिसाइनि था पिया ॾाढनि खे बि दर ॾे मौला ऐं मारीअ खां खांभाणी खस्तूं मारीअ खां खांभाणी खस्तूं हारियुनि खे बि हर ॾे मौला ऐं तोदरी बाॾाइनि थियूं पियूं तोदरी बाॾाइनि थियूं पियूं वेचारियुनि खे वर ॾे मौला ऐं आख़िरी शेर आहे त सदमनि खे सम्झाए वठिबो सदमनि खे सम्झाए वठिबो तूं बि त थोरी ढर ॾे मौला हाज़िरनि खे पर ॾे मौला घातुनि खे बि घर ॾे मौला जागा त अचनि झूठड़ा जागा त अचनि झूठड़ा सुम्हा त छिरक भरिया जागा त अचनि झूठड़ा सुम्हा त छिरक भरिया अला मां कीअं करियां सजण कची निंड वक़्त जे धाड़ेल खां फुरजी वयुसि मां वक़्त जे धाड़ेल खां फुरजी वयुसि मां तुरजी वयुसि मां तुंहिंजी तारा थी घोरियां तो तां घोर जानी पंहिंजे जीअ जी सा अञा न सगी विसरी तुंहिंजी मुलाक़ात विसरी तुंहिंजी मुलाक़ात रेली विछायल रात गॾजण गुंज विझी छॾिया चुमियूं तुंहिंजूं चाक कंदियूं जी जॾे खे चुमियूं तुंहिंजूं चाक कंदियूं जी जॾे खे तूं ई आ तिरियाक ज़िंदगीअ जी ज़हर चक सिर ॾिनोसीं सूंहं उथली पई ओचितो नदीअ जी धारा सांवरीअ सारा ठिकर ई ठारे छॾिया ऐं तनक़ीदी गॾिजाणी हले हा त ॾाढो वधीक मज़ो अचे हा पर हुन जे बावजूद बि सुठो माना मुशाइरे नुमा त हिकिड़ी गॾिजाणी थी हुई ऐं सुहेल साहिब जा ॿिए ॿुधासीं दोस्त जा नज़म ग़ज़ल साईं आदर्श खे ॿुधोसीं सो तव्हां सभिनी जी महिरबानी सो इशारा वरी ॿी गॾिजाणी में गुज़ारिश इहा सभिनी दोस्तनि खे साईं आबिद खे बि जेके हिते अचनि था साईं घोर खे गनीअ खे साईं गाज़ीअ खे त बड़ी यादि तव्हां इहे कंदासीं असां असल में इहो आहे त असां कंदाऊं शाम जो अॼु तव्हांजे करे असां ॾींहं जो कईसीं त तव्हां आईंदा भई अहिड़ो कंदासीं असां ॾींहं जो बि कॾहिं रखूं